वीडियो आ हां सर हां लाला वीडियो डायरेक्टर थी यार तमाम बेहतरीन अदा असां जो आर्टिस्ट सिंध जो हुसैन सुडानी थाने बुला खान जो आर्टिस्ट आहे कोहिस्तान जो आर्टिस्ट आहे ॾाढो सुठो आर्टिस्ट आहे ऐं हिन मुंहिंजी तस्वीर ठाही आहे पेंट कई आहे इहो हुनजो प्यारु आहे इहा हिनजी मोहबत आहे ऐं मां त इहो चवंदुसि सिंध आर्टिस्टनि खां मालामाल आहे ऐं हिननि जूं जेके आङुरियूं आहिनि सोनियूं न चवंदुमि यार छो त सोनियूं आङुरियूं मां जंहिंजे लाइ चयो उन वरी मूं ते आङुरियूं खयूं इन करे हीउ लाजवाब आर्टिस्ट आहे यार हिन जी तस्वीर ॾिसी करे आउं हैरान थी वियो आहियां ऐं तस्वीर ठाहिजे त ईअं ठाहिजे जेका हूबहू उन माण्हूअ जी झलक हुजे ऐं उन माण्हूअ जो नक्शो हुजे ऐं हीअ तस्वीर हुसैन सुडानी साहिबु वॾे प्यार पाबूअ मां ठाही आहे इलाही भेरा असां मुलाक़ातुनि जो सायो कयोसीं हिक ॿिए सां मिलूं पर पोइ कॾहिं ॿी मसरूफ़ कॾहिं मां मसरूफ़ किथे वरी ईअं बि थींदो हुयो त एड्रेस हिक ॿिए सम्झ में न ईंदी हुई सो नेठ अॼु वेंदे थाणे बुला खान जे स्टाफ ते असां मिली वियासीं ऐं हीअ तस्वीर तोहफ़े तौरु असांजे सिंधी नाले वारे आर्टिस्ट हुसैन सुडानी साहिबु मुंहिंजे हवाले कई आहे ऐं हुसैन सुडानी साहिबु न सिर्फ़ु हीअ तस्वीर ठाही आहे पर क्रिस गेल जी तस्वीर बि ठाही हुई जेका PTD स्पोर्ट्स ते तव्हां लाइव पेंट कंदे ॾिठी बि हूंदी शायदि जेका हाणे PSL ते मिले सो आउं दिलि सां हुसैन सुडानी साहिब जो हिकु वरी थोराईंदो आहियां अलाह साईं हिन जे आङुरियुनि में जेको जादू रखियो आहे इहो जादू इहो जलवो सदाईं रहे ऐं